नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाम शुरू खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध यूनिवर्सिटी योम पाकिस्तान जे ॾियारे जे मौक़े ते सिंध यूनिवर्सिटी पोलिंग ग्राउंड ते डिस्ट्रिक्ट पुलिस जाम शुरू पारां योम पाकिस्तान क्रिकेट गाला जे हवाले सां 8 ओवरनि जा क्रिकेट मैच खेॾिया विया, जंहिंमें 6 टीमुनि हिसो वरितो। जंहिंमें पहिरियों मैच कोटड़ी ट्रेड ऑफ इंडस्ट्री एसोसिएशन 11 ऐं DIG 11 में मुक़ाबिलो थियो, जंहिंमें काटे 11 पहिरीं बैटिंग कंदे DIG 11 17 रन्सनि जो टारगेट खे ॾिनो। मैच में ज़ीशान 13, यासिर 26, अदनान 13, हारिस 7 रन्सूं ठाहे सघिया, जंहिंजे जवाब खेॾींदे DIG 11 3 विकेटनि जे नुक़सान ते ॾिनल हदफ़ हासिल करे वरितो। टीम जे नौमान पंटी अली एकी कामरान 8 रन्सूं ठाहे मैच जे सरसारी हासिल करे फाइनल में पहुती, जॾहिं त बॉलिंग कंदे DIG 11 जे SSP जामशोरो तोकील मोहम्मद नईम 2 ओवर में 3 विकेटूं ऐं 19 रन्सूं ॾेई मैन ऑफ दी मैच रही। ऐं ॿी मैच में सिंध यूनिवर्सिटी 11 ऐं कमिश्नर 11 में मुक़ाबिलो थियो, जंहिंमें कमिश्नर 11 पहिरीं बैटिंग कंदे 3 विकेटनि जे नुक़सान ते 127 रन्स जो हदफ़ ॾेई सिंध यूनिवर्सिटी 11 हवाले कयो। कमिश्नर 11 जी सारम 88 ऐं मुख्तियार 16, ज़ैन 13 रन्सूं ठाहियूं, जंहिं जे जवाब में सिंध यूनिवर्सिटी 11 ते बैटिंग कंदे बग़ैर कंहिं विकेट जे नुक़सान खां हदफ़ हासिल करे वरितो, जंहिंमें शोभान 84, समर 38 रन्सूं ठाहे ॿई नॉट आउट रहिया। अहिड़ी कामयाबी माणे सिंध यूनिवर्सिटी 11 पिणु फाइनल में पहुती, जॾहिं त 10 ओवर जो फाइनल मैच सिंध यूनिवर्सिटी 11 DIG 11 रखियो वियो। फाइनल में DIG पहिरीं बैटिंग कंदे DIG 11 117 रन्सनि जो हदफ़ ॾेई सिंध यूनिवर्सिटी खे ॾिनो, जंहिंमें नौमान 14, अली 44, कामरान 24, अकरम 12, DIG 11 हैदराबाद नईम शेख 11 बालनि ते 4 रन्सूं ठाहियूं। हिन मैच में सिंध यूनिवर्सिटी 11 जो कप्तान VC प्रोफेसर डॉक्टर फतेह मोहम्मद बरफत बॉलिंग कराईंदे 1 ओवर में मुख़्तलिफ़ टीमनि खे 38 रन्सूं ॾेई, जंहिंमें 9 वाइट ऐं 3 नो बॉल हुआ। जवाबी बैटिंग कंदे सिंध यूनिवर्सिटी 11 सख़्त मुक़ाबले खां पोइ सिंध यूनिवर्सिटी 11 जे बिलावल आख़िरी बॉल ते छक्को हणी टूर्नामेंट सिंध यूनिवर्सिटी 11 हवाले करे। सिंध यूनिवर्सिटी 11 जे शोभान सहतो 29 ऐं वकार 20 ऐं VC फतेह मोहम्मद बरफत ऐं 3 समर ऐं 8 बिलाल ऐं 32 रन्सूं ठाहियूं। क्रिकेट टूर्नामेंट में महिमान ख़ासि तौर एडिशनल IG हैदराबाद गुलाम सरवर जमाली, कमिश्नर हैदराबाद गुलाम अब्बास बलोच, SSP हैदराबाद सरफराज नवाज शेख, DSP जामशोरो ऐं कैप्टन रिटायर फरीद अल मुस्तफ़ा ऐं शजार मैसर ऐं ॿियनि शिरकत कई। टूर्नामेंट में उस्ताद शागिर्दनि, पुलिस एहलकारनि, शौक़ीन वॾे अंग में शिरकत कई। टूर्नामेंट जो फाइनल में कामयाबी माणींदड़ कंदड़ सिंध यूनिवर्सिटी 11 जे कप्तान फतेह मोहम्मद बरफत खे विनर ट्रॉफी ॾेई IG हैदराबाद गुलाम सरवर जमाली ऐं रनर ट्रॉफी DIG हैदराबाद नईम शेख कमिश्नर गुलाम सरवर बलोच ॾिनी। आयल महिमान खे तोहफ़ा पिणु ॾिना विया। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।